इंतिहाई अज़ियत भरियो हजूम में हिकिड़ी जेको आहे बेबस लाचार छोकिरी मारी वई आहे ऐं इन कुदे अमल जी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। मां पाण अमड़ सां मिली आई आहियां, अदी रुबीना जी अमड़ सां, ऐं हुन जे जिस्म ते बि निशान हुया जेके हुन ॿुधायो त हुननि जे घर ते रेड थी आहे ऐं हुनखे मारियो कुटियो वियो आहे, हुनजो घरु राथो वियो आहे रुबीना जे अमड़ जो, ऐं हुननि जे ई माइटनि ते FIR थी आहे। FIR हुनजी अमड़ जी मुद्दईयत में न आहे थी, पुलिस पंहिंजी मुद्दईयत में ॾिनी आहे, ऐं प्रॉपर वे में जेको पोस्टमार्टम थियो आहे उहो बि ख़बर न आहे त उन में हुननि छा लिखियो आहे, छा ॾिनो आहे, ऐं बिना हिकिड़ो गुसल ऐं कफ़न जे छोकिरी दफ़नाई वई आहे जेको ग़ैर इस्लामी तरीक़ो आहे। ठीकु आहे न। ऐं इहे वाक़िया जेके आहिनि असांजी सिंध में नवां कोन्हनि के, इहे इलाही इन्हनि जी हिस्ट्री पुराणी आहे। फातिमा फुरड़ो केस हुजे, प्रिया कुमारी केस हुजे, परवीन रिंद हुजे, अदी आसिया खोसो जेकबाद जो केस थियो उहो हुजे, ऐं हीअ रुबीना चांडियो, इहो हिकिड़ो तसलसुल आहे। फहमीदा लेगारी जेका मेडिकल जी स्टूडेंट हुई उन सुसाइड कई आहे, त सिंध जेको आहे हिकिड़ी मक़तल गाह बणिजी वई आहे सिंध जी औरत लाइ। बजाए असां अॻिते वञण जे सिंध जी औरत अञा 100 साल पोइते धिकी वई आहे। तव्हां चओ था त हज़ारे साल अॻ में असां मोहन जे दड़े जी हिकिड़ी आहे न उहो सुञाण रखण वारा आहियूं, इंडस वैली सिविलाइज़ेशन जो हिसो आहियूं। तव्हां ॿाहिरनि खे ख़बर आहे त उतां मोहन जो दड़ो केॾो हिकिड़ो स्टेबल थियल शहर आहे, ऐं उतां संबारा जी मूर्ति निकिती, त तव्हां ॾिसो त असांजी हज़ारे साल अॻ में सिंध केॾी स्टेबल हुई, जॾहिं खां अरबन जूं काऊं असां ते न हुयूं। इहे अरबन जी काउनि खां पोइ असां वटि जरगा आया, असां वटि जेको आहे इहो गैरत जो तसवुरु असांखे ॾिनो वियो, हथु वठी असांखे सरदारी फ्यूडल सिस्टम में धिकियो वियो। वरी पुलिस बि उन्हनि जे ई मातहत आहे। CSS ऑफिसर जेको कमीशन पास करे वञे थो उहो 5 दर्जा पढ़ियल वॾेरे खे अची सल्यूट हणे थो। ॾिसो त उन्हनि जो सिस्टम सॼो कीअं ठहियलु आहे। हिते असां तव्हांजे चैनल जे तवसुत सां इहा घुर कयूं था, अदी फरियाल टालपुर खां, बख्तावर खां, आसफ़ा जेका फस्ट लेडी आहे पाकिस्तान जी उन खां, ऐं अदी नफ़ीसा शाह खां जेको ख़ुदि ख़ैरपुर सां तालुक़ु रखे थी, उन्हनि खां त अदी तव्हां औरतूं आहियो, तव्हां औरतुनि जो दर्द ऐं उन्हनि जी करब सम्झो। ऐं हे जेके तव्हां 20 साल हुकूमत कई आहे, त छा इहो तव्हां रिज़ल्ट ॾिनो आहे सिंध जी औरत खे, सिंध जे वोटर खे तव्हां इहो रुगो ॾिनो आहे त तव्हां इनकम सपोर्ट जे लाइ लाइनियूं लॻाए तज़लील उन्हनि जी कयो, ऐं जॾहिं हू घर में अचनि त ईअं लावारिस थी मारियूं वञनि हजूम में। छा सिंध जी औरत एॾी लावारिस आहे? ख़ुदारा सिंध जे माण्हुनि ते रहम कयो। सिंध जा वसीला, सिंध जो पाणी, सिंध जूं ज़मीनूं, सिंध जी तालीम, सभु कुझु तव्हां हाईजैक करे छॾियो आहे, लेकिन जीअण जो हक़ तव्हां सिंध जी औरत खां न खसियो। तव्हांखे लखें रुपया मिलनि था, करोड़े रुपया मिलनि था। तव्हां हिते NGOs जेके फलाही तव्हांजे मातहत आहिनि ठाहे, उन्हनि खे अची फ़ोटो सेशन करे हलिया था वञो। कानून किथे आहे तव्हांजो? कानून जी रिट किथे आहे? जॾहिं हॉनर किलिंग में सज़ा ई नथी मिले जेको आहे मुजरिम खे, त उहो अञा वधे थो हुनजो हौसलो। उनखे ॾिसी ॿ चारि ॿिया बि हौसलो वधाइनि था, ऐं सज़ा मिले ई नथी। उहो 2-4 साल कोर्टुनि जो जेको आहे प्रोसीजर हले थो, ऐं उहो आज़ादु थिया हलिया वञनि था। कानून बि असेंबलियुनि में ठहनि पिया। हा हा औरतुनि जे कानून जा जी ही वॾियूं NGOs वॾियूं दावाऊं पिया कनि जी 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 त असां औरतुनि जे हक़नि जे लाइ ही बि था कयूं। हा हा पोइ इहा कहिड़ी शइ आहे जेके वॾेरा शाही माना सिंध में हा हा मुसलसल पियो सिंधरी नियाणियुनि जो क़त्ल थिए थो। हा हे तव्हांजे साम्हूं ई केस आहिनि 3-4। बिल्कुलु। हिकिड़ो मोरे में हाणे ताज़ो वाक़ियो थियो हा आहे, हा ही थियो आहे, न गुसल आयो आहे, न तड़ायो आहे, कुझु बि न आयो जी आहे। जी जी इहे NGOs इहे जेके असेंबलियुनि में कानून पिया ठाहिनि, उहे जी छा पिया कनि? रुगो कागज़ी कार्रवाई आहे छा? बिल्कुलु कागज़ी कार्रवाई आहे, ऐं उहे पंहिंजा पेट भरण लाइ ठाहिनि था। NGOs बि उन्हनि जूं पंहिंजूं आहिनि, ऐं उन्हनि जे मातहत आहिनि। जेके सिंध जे वसीलनि ते NSC अवॉर्ड मिले थो न, NSC अवॉर्ड में जेको आहे ॿाहिरियाड़ियुनि जो हिसो आहे। जिते जिते तेल निकिरे थो, जिते जिते पेट्रोल निकिरे थो, जिते जिते गैस निकिरे थो, उन्हनि खे उते स्कूल कॉलेजूं यूनिवर्सिटियूं ॾियणियूं आहिनि। तव्हां ॾिसो ऑडिट थिए त कहिड़ो हिननि कमु कयो आहे? कुझु बि न आहे। रुगो हिननि ॿाहिरि मुल्कनि में पंहिंजूं जाइदादियूं ठाहियूं,
दुबई, अमेरिका, कैनेडा, ॿियनि मुल्कनि में ॾिसो हाणे जेको हे ईरान ऐं अमेरिका जो थियो, इसराइल जो जंग अबनाए हुरमुज़ बंदि थी वियो। अगरि तव्हां फेयर थी अरब मुल्कनि नथा बीहो त असां तव्हां जूं जाइदादूं ज़ब्त कंदासीं। एतिरियूं प्रॉपर्टियूं उते आहिनि न जो दुबई वारा शेख उन्हनि खे धमकियूं ॾियनि था त असांजी भरती बीहो न त असां तव्हांजो जेको आहे न प्रॉपर्टी ख़तमु था कयूं। उहो हिननि वटि पेट्रोल हुयो, 28 ॾींहंनि जो पेट्रोलियम वारो मिनिस्टर चए थो त 28 ॾींहं असां वटि पेट्रोल स्टॉक थियल आहे ऐं अबनाए हुरमुज़ मां त हुननि जा जहाज़ निकिता पए, पाकिस्तानी झंडनि वारा जहाज़ उतां विया पए। ख़बर न आहे हुननि पोइ कहिड़े महिरबान खे ॾिना, उहे ई ॿुधाए सघनि थियूं दूरियूं। लेकिन हिननि हथ ठोकियो पेट्रोल वधाए, डीज़ल वधाए